अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़े भली कार था चऊं। नाज़रीन, हिन वक्त मुल्क अंदर जलसन जी मौसम जारी है। हर पार्टी उहा हुकूमत में हुजे या ऑपोजिशन में हुजे, रस्तनि ते हिन वक्त नज़र अचे पई। आम तौर ते जेकॾहिं असीं माज़ीअ खे ॾिसूं या जेकॾहिं असां हाणे जी पोजीशन खे ॾिसूं था त इलेक्शन खां अॻु अहिड़ो माहौल नज़र अचणु का ख़ैर मामूली ॻाल्हि कोन्हे। हर भेरे इलेक्शन खां अॻु अहिड़ी सूरत हाल असांखे नज़र ईंदी आहे, पर हिन भेरे सूरत हाल गुज़िरियल जेकी सूरत हाल रही आहे उनखां मुख़्तलिफ़ कुझु इन तरीक़े सां आहे त पहिरियों भेरो थियो आहे जो मुल्क अंदरि नो कॉन्फिडेंस मोशन कामयाबु थी ऐं उनखां पोइ असां ॾिठोसीं त हिकिड़ी हुकूमत घर वई, ॿी जेका नई इतिहादी गवर्नमेंट आहे उहा फॉर्म थी चुकी आहे ऐं उनखे हिकु महीनो थियण वारो आहे उन नई गवर्नमेंट खे। ऐं उनखां पोइ जेका पार्टी जेका अॻु गवर्नमेंट में हुई उहा हाणे रस्तनि ते आहे, एहतजाज करे पई, नैरेटिव्स पे ॾिए पई, नवां रोज़ानो उन्हनि जा नैरेटिव्स पे अचनि पिया, खोड़ मामला साम्हूं अचनि पिया। ऐं जेके हिन वक़्तु गवर्नमेंट में आहिनि उहे पिणु एहतजाज कनि पिया, जलसा कनि पिया ऐं उनमें हू उन नैरेटिव खे जेका नाज़रीन हिन वक़्तु ऑपोजिशन में जमायत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन नैरेटिव खे कंडेम बि कनि पिया ऐं काउंटर नैरेटिव ॾियण जी कोशिशि पे कनि पिया। हर पार्टी पंहिंजनि जलसनि में इहा दावा बि करे पई त अवामी हिमायत असां सां गॾु आहे। ॾिसंदासीं त हीउ जेको अचण वारो ईंदड़ जेको वक़्तु आहे उहो त ॿुधाईंदो त हिननि जलसनि जो फ़ाइदो कंहिंखे थिए थो, नुक़सानु कहिड़ी पार्टीअ खे थिए थो, अवाम जे नाले ते थींदड़ जेके जलसा आहिनि अवाम खे छा ॾींदा उहो बि डिस्कस कंदासीं। मुंहिंसां गॾु हीउ सुवाल तमामु घणो अहम आहे त हीअ जेका जलसनि में जेका हर पार्टी दावा पई करे त अवामी हिमायत असां वटि आहे, इहा अवामी हिमायत वोट जी ताक़त में छा ही पार्टियूं तब्दील करे सघंदियूं, हीउ सुवाल अहम हूंदो। जेके पार्टीज़ खां अॼु असां पुछंदासीं उन सां गॾोगॾु अव्हांखे नज़र ईंदो हूंदो त जॾहिं खां ही नई गवर्नमेंट असांजे साम्हूं आई आहे ॾुखियाईनि मथां ॾुखियायूं आहिनि, चैलेंजिस मथां चैलेंजिस आहिनि, क्राइसिस मथां क्राइसिस आहे। ऐं हिन बहिरानी सूरत हाल में अॻियां कीअं वधिजे, हर पासे खां जेका इलेक्शन जी ॻाल्हि थिए पई, फौरी इलेक्शन ॾे वञिजे या ॾुखिया फ़ैसिला कजनि, कीअं जेको प्रेशर डेवलप थिए पियो हर पासे खां उनखे कीअं घटाइजे, अवामी प्रेशर बि आहे, सियासी प्रेशर बि आहे, मुआशी प्रेशर बि आहे, कीअं उनखे घटाइजे। ही जेका नाज़रीन गवर्नमेंट आहे, प्राइम मिनिस्टर साहब हिकु अहम वेहक करणु वञनि पिया इतिहादी पार्टियुनि जे सरबराहनि सां। उन इजलास दौरान उन वेहक में इहे फ़ैसिला अहम वरिता वेंदा जंहिंमें हाणे घणो वक़्तु न बचियो आहे छाकाणि त प्रेशर मुसलसल वधे पियो, चैलेंजिस बि वधनि पिया, उन करे हाणे घणो वक़्तु न आहे बचियो। हीउ फ़ैसिलो जल्द अचिणो आहे असांजे साम्हूं त हाणे थियणु छा पियो वञे, फौरी इलेक्शन जा मामला वेंदा या ॾुखिया फ़ैसिला। अॼु हिकु प्रोग्राम में हिन ते फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। नाज़रीन, मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे पाक सरज़मीन पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि शबीर काइम ख़ानी साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। काल्ह हिकिड़ो PSP जो नाज़रीन औरत कन्वेंशन बि थियो आहे, औरत इजलास बि थियो आहे ऐं तमामु सुठी पार्टिसिपेशन बि उन में नज़र आई आहे ऐं पाण PSP बि दावा पिया करे त तमामु सुठी असांखे साॻिए ॾींहं ते अव्हांखे ज़रूरु नज़र आयो हूंदो त कराची अंदरि ई ॿिया जलसा बि हुआ ऐं मुल्क अंदरि बि सियासी एक्टिविटीज़ जारी हुयूं, पर उन बावजूदि PSP ॼाणाए पई त असां हिकिड़ो सुठो पावर शो करण में कामयाबु विया आहियूं ऐं ईंदड़ ॾींहं में सिलसिलो जारी रहंदो। उनखां सवाइ नाज़रीन असां सां गॾु पैनल में मौजूदु आहिनि शाज़िया आबिद साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ MP आहिनि, पंजाब असेंबली सां उनजो तालुक़ु आहे ऐं प्रोग्राम खे हिन वक़्तु आगाज़ कयूं था। पोइ जीअं जीअं जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि या हिन लिस्टनि उनजो मौक़े पण जो प्रोग्राम में शामिलु कंदासीं। गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी शबीर साहब अव्हां खां, शाज़िया आबिद साहिब जी इजाज़त खां। मूं ज़िक्र कयो त जलसनि जी मौसम आहे ऐं अव्हां बि ड्रिघे वक़्त खां इन ई शयुनि खे ॾिसो पिया, सियासत जे मैदान मां आहियो। असीं जेको थोरो घणो तजुर्बो रखूं था, ॾिसूं था शयुनि खे त इहे शयूं ग़ैर मामूली कोन्हनि, बिल्कुलु ठीकु आहे, बट उन जलसनि ते बि थोरो ॿुधायो त हीउ ओचितो ई ओचितो जेको हीउ समूरो माहौल आहे कीअं इन अवामी हिमायत खे पंहिंजे फेवर में कंदो, उन ते बि थोरो ॻाल्हायो। ऐं जेका हीअ नई गवर्नमेंट असांखे नज़र अचे पई, ॾुखियाईनि मथां ॾुखियायूं आहिनि, चैलेंजिस आहिनि तमामु घणा, अव्हांखे छा लॻे पियो, तयारी घटि आहे या प्रेशर वधीक आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां इहा ॻाल्हि कई त कल्ह पाक सरज़मीन पार्टी बि हिकिड़ो पंहिंजो शो कयो आहे, ख़ासि कर औरतुनि जो असां जेको जलसो कयो आहे। ॿिन्हिनि पार्टियुनि मां असांजी पार्टी में इहो फ़र्क़ु आहे, तव्हां सभु जलसा कनि पिया पर असांजो पर्टिकुलरली जेको जलसो हो लेडीज़ जो जलसो ऐं एॾो वॾो जलसो ॿी जेका पार्टी असांजे साम्हूं आहिनि उहो हींअर तव्हां ॾिसो त गवर्नमेंट मां मौजूदु आहिनि, ठीकु आहे न, ऐं पार्ट ऑफ गवर्नमेंट, हुननि वटि वसाइल घणा आहिनि, हुननि वटि हिकिड़ी ताक़त सरकारी ताक़त बि, उनजे बावजूदि बि अगरि तव्हां कंपेयर कयो त असांजो सुठो हिकिड़ो जलसो तव्हां पाण चयो था। ऐं मीडिया उते मौजूदु हुई, मीडिया जी DSN जी उते मौजूदु आहिनि, कैमरा उते मौजूदु हुआ, रिपोर्टर उते मौजूदु हुआ ऐं सभिनी खे असां पंहिंजे स्टेज ते घुराए सभिनी खे ॾेखारियो जलसो त ॾिसो केॾो वॾो पावर शो कयो आहे पाक सरज़मीन पार्टी। उहो हिन जे करे कयो आहे, ज़रूरत हिन जे करे पेश आई
त तव्हां ॾिसो कुझु ॾींहं अॻु मां PTI हिते जलसो करे वई आहे, पाण ख़ान साहब आयो, ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त ख़ान साहब 4 सालनि खां पोइ हुन ॾींहुं राति हिते स्टे कयो हो कराची, न त 4 सालनि मां ख़ान साहब जॾहिं बि आयो चार कलाकनि जे लाइ ईंदो हो, ऐं अचण खां पोइ वरी ऐलान बि कंदो हो हिते, कॾहिं 1100 अरब रुपए जो, कॾहिं 163 अरब रुपए जो, पर हिकिड़ो कमु न थियो कराची मां। त मुस्तफ़ा कमाल जो चवणु इहो आहे त ॿुधाइणु अवाम खे गॾु करे ॿुधायूं त अवाम खे हिकिड़ो शौर ॾियूं, ख़ासि कर अवामी जेको फ़ैसिलो कंदी आहे न हुकूमत जे लाइ जेका वोट ॾेई, त अलाह जो शुक्र हाणे अवाम इहो वक़्तु ई ॿुधाए थो। तव्हां पाण इहा ॻाल्हि कई, वक़्तु जलसा त सभई कनि था, पर इहो वक़्तु साबित कंदो त दावा बि कनि पियूं इलाही पार्टियूं, पर असां दावो कोन था कयूं, असां त महिनत करे रहिया आहियूं, ऐं असांजी पार्टी नई आहे, ऐं 5-6 साल थी विया आहिनि, असां वटि वसाइल न आहिनि, सोर्सिस न आहिनि, हुनजे बावजूद बि तव्हां ॾिसो जॾहिं इहा पार्टी ठही हुई हुन वक़्तु ॿ ॼणा हुआ, मुस्तफ़ा कमाल ऐं अनीस कैफ़ानी, अॼु अलाह जो शुक्र लखे माण्हू असां सां गॾु आहिनि, उहे हिन जे करे आहिनि त मुस्तफ़ा कमाल ऐं हिन पार्टी जो रोल हिकिड़ो सुठो रोल आहे, रोल पंहिंजो प्ले करे पई, ऐं हिकिड़ो अमन क़ाइमु कयो आहे हिन सूबे सिंध मां, ऐं हिकिड़ो विजन आहे मुस्तफ़ा कमाल जो, हिकिड़ो डायनेमिक लीडर आहे, अॻे हुन डिलीवर करे ॾेखारियो आहे, हिन जे करे माण्हू वोट ॾियनि था। ऐं असां सभ खां वॾी इहा ॻाल्हि आहे त असांजी पार्टी हिकिड़ी क़ौमी पार्टी आहे, कराची में तव्हां ॾिसो जेका बि अचनि पिया हू पंहिंजे पाण खां क़ौमी त सदाइनि था, पर हुनजो जेको अमल जेको आहे न उहो क़ौमी न आहे। ही पंहिंजो ख़ान साहब बि लाहौर हर हफ़्ते वेंदो, पर हिते कराची जेको कराची मां पाण हिते MNA इलेक्ट थी वियो, पर उहा सीट छॾे करे कराची खे हुननि ओन ई कोन कयो। तव्हां ॾिसो न कराची न सॼे सिंध जी तव्हां हाल ॾिसो, पीपल्स पार्टी खे बि तव्हां ॾिसो, पीपल्स पार्टी बि कहिड़ो सिंध जी अवाम वोट ॾींदी आहे, पीपल्स पार्टी जी तव्हां ॾिसो सिंध जा जेका नौजवान आहिनि उहे बेरोज़गार आहिनि, सफ़ा बदहाली आहे, माना को ख़ुशहाली न आहे। उन बावजूद जे अवां बि ॻाल्हि कई त अॻु माज़ीअ में मुस्तफ़ा कमाल साहब खे सुठी मोट मिली, पर असां ॾिठोसीं उन वक़्तु उन्हनि जी सियासी हैसियत में फ़र्क़ु हो, ऐं हाणे ज़ाहिर आहे सियासी जेका पोज़ीशन आहे, सियासी हैसियत आहे, पार्टी बि फ़र्क़ु अची चुको आहे, त उनखे कीअं तव्हां अॻियां आणींदो? अॻु माज़ी वारो तजुर्बो अवां जे साम्हूं आहे, ॿियो उन खां सवाइ कॉम्पिटिशन तमामु घणो सख़्तु आहे। अवां सही चयो त असां महिनत ते यकीन रखूं था, दावा नथा कयूं, पर कॉम्पिटिशन तमामु सख़्तु आहे। MQM ॼाणाए पई 14 सीटूं जेके असांजी PTI वटि वयूं असीं वापसि आणींदासीं, पीपल्स पार्टी बि तयारु आहे। ॾिसो न ख़ाली ॻाल्हाइण में कुझु कोन थींदो। ॾिसो MQM जी तव्हां अगरि ॻाल्हि कयो था त MQM साॻे छो MQM केतिरियूं सीटूं आहिनि, MQM जी कराची जी जेको 21 सीटूं आहिनि हुन मां तक़रीबन 1-2 सीट न हूंदियूं, बाक़ी सभु MQM वटि हूंदियूं न 20 सीट सभु। हाणे ॾिसो न MQM केतिरी सीटूं आहिनि, हिन जे करे त MQM बि डिलीवर कोन कयो न। अगरि MQM डिलीवर करे हा, MQM अगरि सुठी पार्टी हुजे हा त असां चरिया आहियूं, हिन जे करे असां जेको छॾियो आहे MQM खे, त MQM जो जेको नेरेटिव जेको सिस्टम MQM जो सही न हो। हाणे MQM भले ॻाल्हाइनि पिया पाण में, MQM हाणे छा आहे टुकड़नि मां तक़सीम थी वई आहे, डिवाइड थी वई आहे, उहो त वक़्तु ॿुधाईंदो, भले दावा कनि, असीं मां पहिरीं ॻाल्हि कई असीं दावा कोन था कयूं, असां त कमु करे रहिया आहियूं, पब्लिक खे असां अवेयर करे रहिया आहियूं, पब्लिक खे असां ॿुधाए रहिया आहियूं तव्हांजा कहिड़ा हक़ूक़ आहिनि। उहो कराची जेको सिंध जो उहो दारुल ख़िलाफ़ा आहे, हिकिड़ो मुआशी हब आहे। तव्हां ॾिसो हर माण्हू अचे थो कराची में रोज़ी रोटी कमाइण जे लाइ, कराची सुध, कराची खां वठी तव्हां कश्मीर ताईं तव्हां ॾिसो, चाहे उहो किंजर खां वठी कश्मीर खां वठी कारोंजर ताईं, तव्हां ॾिसो हिननि छा कयो आहे, सिंध जो कहिड़ो बदहाली थी वियो न सिंध मां। पीपल्स पार्टी बि डिलीवर कोन कयो, न को PTI कयो, न का शहरनि अर्बन एरियाज़ मां MQM डिलीवर कयो आहे। त अवाम जेका सिंध जी अवाम आहे उहा आहे मायूस, ऐं ख़ाली सिंध जी अवाम न, मां पाकिस्तान जी ॻाल्हि कयां थो। PTI जेका वोट हिननि वरिता गुज़िरियल इलेक्शन मां 2018 जे इलेक्शन मां, हिननि तब्दीली जो हिकिड़ो ख्वाबु ॾेखारे अवाम खां हिननि वोट वरिता, पर केॾी बदहाली थी हिन मुल्क मां ख़ुशहाली जे बजाय। पहिरीं हिननि इहा ॻाल्हि कई त असां 1 करोड़ असां नौकिरी ॾींदासूं बेरोज़गारनि खे, पाकिस्तान जे बेरोज़गारनि खे, मुल्क जे 5 लख असां नौकिरी ॾींदासूं। शामिल गुफ़्तगू कंदासीं शाज़िया आबिद साहिबा खे, हिन खां पोइ जेको पैनल में ॿियनि जीअं अॻियां गेस्ट ईंदा उन्हनि खे बि गुफ्तगू में शामिल कंदासीं। शाज़िया साहिबा, आपने मौक़िफ़ सुना, शब्बीर कायमखानी साहब बड़े सीनियर रहनुमा हैं, पाक सरज़मीन पार्टी से ताल्लुक़ रखते हैं, कल के जलसे के हवाले से बड़े बता रहे हैं वो, उसके अलावा भी बड़ी होपफुल हैं कि ना आप लोगों की पार्टी डिलीवर कर पाई यहाँ, ना PTI डिलीवर कर पाई, ना MQM डिलीवर कर पाई, तो वो समझते हैं कि आने वाले दिनों में मुकाबला सख्त होगा, लेकिन उनकी मेहनत रंग ला सकती है। एक तो उस पर कमेंट अगर आप करना चाहें तो ज़रूर करें, और उसके साथ साथ वो ये भी जो सूरत हाल हमारे सामने है, बुरानी सूरत हाल है, और आप लोग भी इस इत्तेहादी गवर्नमेंट का हिस्सा हैं, उस पर भी ज़रूर बताएं हमें कि तैयारी कम है या प्रेशर ज़्यादा है, आप लोग क्या सोच रहे हैं। और साथ साथ एक बड़ा माजी से लेकर अब तक आप लोगों पर फिर से इल्ज़ामात लग रहे हैं
کہ اس ساری صورتحال میں اگر کوئی پارٹی سیف پوزیشن پہ ہے, اگر کوئی پارٹی کچھ اچھا کچھ ہو سکتا ہے ان کے لیے یا انجوائے کریں تو وہ پیپلز پارٹی ہے. یہ کیوں باتیں پھر سے شروع ہوئی ہیں, کیا ہے اس کے پیچھے؟ بسم اللہ الرحمن الرحیم. بہت شکریہ آپ نے مجھے پروگرام میں اپنے پارٹی کے پوائنٹ آف ویو پہ بات کرنے کا موقع دیا. دیکھیں جی, پاکستان پیپلز پارٹی پہ ہمیشہ اس طرح کے الزامات لگاتے رہے ہیں. یہ لوگ جو میرا خیال ہے جن کو جمعہ 8 دن بھی نہیں ہوئے اپنی پارٹی شروع کیے ہوئے, تبصرے کرنا بہت آسان ہوتا ہے, مگر پاکستان پیپلز پارٹی وہ جماعت ہے جس نے ہمیشہ یہ ثابت کیا ہے کہ بحرانوں سے اس ملک کو اگر کوئی جماعت نکال سکتے ہیں تو وہ صرف اور صرف پاکستان پیپلز پارٹی ہے. اس کے علاوہ کوئی جماعت نہیں جس میں اتنی اہلیت ہو کہ وہ ملک کو بحرانوں سے نکال سکے. اس میں بھی کوئی شک نہیں, دو رائے نہیں کہ پاکستان مشکل ترین صورتحال کا سامنا کر رہا ہے. پاکستان کی جو معاشی حالت ہے بدترین ہے, مگر اس میں بھی دوسری رائے نہیں کہ پاکستان پیپلز پارٹی کو جب بھی اس طرح کے حالت میں حکومت دی گئی وہ اس نے ہی ملک کو سنبھالا. انشاءاللہ تعالیٰ کب تک سنبھالنا ہے آپ؟ جو جس جادوئی چھڑی کا آپ ذکر کر رہی ہیں کہ ہمیشہ سے کتنا بھی بڑا بحران ہو پاکستان پیپلز پارٹی میں ہی وہ طاقت ہے, تو اب وہ کب طاقت کا مظاہرہ ہم دیکھیں گے؟ اس وقت تو بڑی, آپ نے بھی بتایا کہ بڑی تشویشناک صورتحال ہے. بالکل بالکل تشویشناک صورتحال ہے, مگر انشاءاللہ تعالیٰ ظاہر سی بات ہے ابھی 1 مہینہ اور چند دن ہوئے ہیں جی. اور وہ جو ملک کو جتنی اب وہ حال ہے کہ آپ نے ایک عمارت کو اس کی بنیادوں سمیت ہلا کے اس کے پرخچے اڑا کے اب آپ نے ملک اب ہمارے پاس آیا ہے, تو تھوڑا سا ٹائم تو لگے گا. ہمیں مضبوط اعصاب کی بھی ضرورت ہے, ہمیں نظامی بنیادوں پہ ایمرجنسی بنیادوں پہ کام کرنے کی بھی ضرورت ہے. اور انشاءاللہ تعالیٰ بہت یہ پاکستان پیپلز پارٹی مضبوط ترین موقف کے ساتھ کھڑی ہے. انشاءاللہ تعالیٰ بہت جلد یہ صورتحال اب ہم یہ نہیں کہتے کہ ہم انقلاب برپا کر دیں گے, وہ کر بھی نہیں سکتے جب پوری وہ برباد شدہ آپ کو ملک ملا ہے. لیکن انشاءاللہ تعالیٰ چیئرمین بلاول بھٹو زرداری صاحب اور جناب آصف علی زرداری صاحب مل کے, اور اس میں بھی دوسری رائے نہیں کہ اگر کسی جو کوئی پارٹی ہے نا, وہ پارٹی ہے, وہ جماعت ہے جس کے پاس برینز ہیں, جس کے پاس تجربہ ہے اس ملک کو سنبھالنے کا, تو وہ پیپلز انشاءاللہ تعالیٰ آپ کو جلد ہی اس کے نتائج نظر آنا شروع ہو جائیں گے. ٹھیک شازی صاحب, آپ کا پوائنٹ آ گیا. لال مالی صاحب ہیں ناظرین سسا جوائن کرے چکا ہیں پینل کے, پاکستان تحریک انصاف سے تعلق رکھندड़ سینئر اخبان ہیں. عدنان عادل صاحب سینئر صحافی تجزیہ نگارن اوپن ویڈیو لنک تے موجود ہیں. وہاں بھی ویلکم کیا تھی مجھ گڈ لال صاحب, شبیر کام خانی صاحب, شازیہ عابد صاحبہ جو وہاں موقع بدھو. لال صاحب اوہاں وٹ ایندس जेका समूरी सूरतहाल आहे उन ते ई ज़ाहिर आहे ॻाल्हायो पियो वञे. हाणे अव्हां जे आॾो सियासत में अव्हां सीनियर आहियो, अव्हां कहिड़ा कारण सम्झो पिया ही रोज़ जेको बहरान पैदा थिए पियो ऐं ही हुकूमत दलदल में ॼण त घिरंदी पई वञे, पर ही हुकूमत इहो मौक़िफ़ ॾिए पई त ही जंहिं दलदल में असीं घिरंदा पिया वञूं, ही दलदल ठाहियो अव्हां जी हुकूमत आहे, PTI ठाहे वई आहे उहो दलदल, हाणे असांखे मजबूरन में फासी पिया आहियूं. महिरबानी नाजिया, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे मदो कयो आहे. ॾिसो, ही जेका मौजूदा हुकूमत आहे जेको हिकिड़ी बैन अल-अक़वामी साज़िश तहत पाकिस्तान में जेके एक्टर आहिनि उन्हनि जी मदद सां इहो नाफ़िज़ थियल आहे हिन मुल्क जी आवाम ते. हिननि सम्झो हो त असीं नाफ़िज़ थियण खां पोइ इमरान ख़ान खे नॉकआउट कंदासीं, छाकाणि त हिननि पैसे जो तमामु घणो इस्तेमालु कयो, मीडिया ते पैसे जो तमामु घणो इस्तेमालु कयो. पर इमरान ख़ान जी सचाई, इमरान ख़ान सां पाकिस्तान जे माण्हुनि जी मोहबत इन मां ज़ाहिर थी त जॾहिं बि हुकूमतूं वीडियूं आहिनि त माण्हू मिठाइयूं कराईंदा आहिनि. इमरान ख़ान खे हिननि एनफोर्स आउट कयो त तव्हां ॾिठो त लखे माण्हू रोडनि ते आया ऐं अञा ताईं लखे माण्हू रोडनि ते आहिनि, एहतजाज करे रहिया आहिनि ऐं मुसलसल इमरान ख़ान जेको आहे जलसा करे रहियो आहे ऐं उनखे भरपूर अवामी हिमायत हासिल थी वई आहे. ऐं ही मौजूदा हुकूमत हाणे अहिड़ी दलदल में फासी पई आहे जंहिंमें हू न निकिरी सघे पई ऐं न दाख़िल थी सघे पई. हाणे ही पाकिस्तान पीपल्स पार्टी चवंदी आहे त पाकिस्तान के इल्टिमी प्रोग्राम असां ॾिनो ऐं नवाज़ लीग चवंदी आहे त असां धमाका असां कया
पर ये ॿई गॾिजी अञा ताईं पेट्रोल जो प्राइसिस जो छा करिणो आहे इन जो फ़ैसिलो करण खां क़ासिर आहिनि ऐं ॿिन्ही खे इहो हिमत ई न आहे त को फ़ैसिलो करे सघनि। हिन वक़्तु मौजूदा हालात में हिन मुल्क में का बि हुकूमत नाहे, वॾो आइनी बहरान आहे। पहिरीं तव्हां ॾिठो शहबाज शरीफ़ हल्फ करण खां पोइ 10-12 ॾींहं पंहिंजी काबीना न जोड़े सघियो, इन करे हुकूमत न हुई। ऐं जॾहिं हुकूमत ठही त हू वञी हिकिड़े जेको कन्विक्टेड ऐं जेको मुजरिम हुयो नवाज़ शरीफ़ जेको ॿाहिरि वेठो हो, उन्हनि खां हिदायतूं वठण लाइ उते पहुतो ऐं उते बि जेके फ़ैसिला थिया उहो जेको आहे पाक किताब ते थिया आहिनि त उन्हनि खे आउट न कयो वेंदो। हाणे इहा जेका जेको आहे जेको मौजूदा हुकूमत जेको 13 पार्टियुनि जो लॻभॻि इतिहाद आहे, हाणे उन्हनि सां उन्हनि मशवरा शुरू कया आहिनि ऐं असीं सम्झूं था त इन हुकूमत जो हलणु नामुमकिन आहे ऐं हीअ हुकूमत फौरी तौर ते इलेक्शन जो ऐलान करे। जेसि ताईं हिन मुल्क में फ्रेश इलेक्शन्स न थींदा, छाकाणि त हिन वक़्तु जेको सभ खां वॾो चैलेंज जेको आहे उहो मुआशी चैलेंज आहे ऐं मुआशी हालात ओसि ताईं बहितर नथा थी सघनि जेसि ताईं तव्हांजे मुल्क जो जेको स्टेबिलिटी न ईंदी पॉलिटिकल ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी जो हिकिड़ो ई जेको आहे उहो कारण थी सघे थो, उन सां अची सघे थी, उहो इहो आहे त मुल्क में फौरन फ्रेश इलेक्शन्स कॉल थियनि। ॿी सूरत में हिननि तय करे वरितो आहे जेको तव्हांखे पहिरीं ही जेका चवंदा हुया जॾहिं अपोज़िशन में हुया त ॿाहिरि आहे न आहे ख़िज़ा जाना चाहिए, माना हिननि जो मक़सदु हो असीं अचूं पोइ मुल्क जो भले जेको बि हाल थिए। हाणे इहो मुल्क लॻभॻि जेको आहे श्रीलंका जे सही दुरुस्त फरमायो त हाणे अॻियां कीअं वधिणो आहे, फौरी इलेक्शन ॾे वञिणो आहे या ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि, इन ते गौर वीचार मशवरा शुरू थी विया आहिनि बिल्कुलु इतिहादी जमातुनि जा प्राइम मिनिस्टर साहिब जे विच में। अवां छा एक्सपेक्ट कयो पिया, मुतालबा अवां जा पंहिंजी जाइ ते, कहिड़ो फ़ैसिलो साम्हूं अची सघे थो? असांखे हिननि में का एक्सपेक्टेशन कोन्हे। ही चाहींदा त हर सूरत में ही प्रोलॉन्ग कनि, ही जेको आहे इक़्तिदार खां चोटियल रहनि त जेतिरो इन खे प्रोलॉन्ग करे सघनि, पर असीं हिननि खे कंहिं बि सूरत में इक़्तिदार में रहण न ॾींदासीं। ऐं इंशाअल्लाह 20 तारीख़ ते मुल्तान में हिकिड़ो ज़बरदस्त अज़ीम अलशान जलसो थी रहियो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जो। उन जलसे में असीं पंहिंजो लाइअमल ॾींदासीं, इस्लामाबाद पहुचंदासीं ऐं जेके बि धुरियूं आहिनि, जेके कंसर्न धुरियूं आहिनि, उन्हनि खे मजबूर कंदासीं त फौरी तौर ते इलेक्शन जो ऐलान थिए। ठीक, अदनान साहब आप क्या कहेंगे, ये जो सारी सूरत हाल है इस वक्त गौर भी शुरू हो चुका है कि कैसे आगे बढ़ा जाए, और आपने लाल साहब का मौक़िफ़ भी सुना, वो भी बैकफुट पर जाने के लिए किसी सूरत तैयार नज़र नहीं आते, वो आगे बढ़ने की बात कर रहे हैं। तो आप पहले तो उसके वजूहात आपको क्या समझ आ रहे हैं? मैंने प्रोग्राम के आगाज़ में सवाल शब्बीर साहब के सामने भी रखा था, आपके सामने भी रखती हूँ। तैयारी आपको कम नज़र आ रही है या आपको लगता है कि प्रेशर बहुत बढ़ गया है इस हुकूमत पर? देखिए, ये मफलूज हुकूमत नज़र आ रही है, कोई फ़ैसला नहीं कर पा रहे। अब जब इन्होंने हुकूमत गिराई थी, इन्हें पता था कि माशी हालात ये हैं, पेट्रोल की या तो सब्सिडी ख़त्म करते, IMF से मुआहदा करते, मामला आगे की तरफ बढ़ते, ना ये IMF से मुआहदा कर पा रहे हैं, ना सऊदी अरब से कोई इमदाद मिली, ना UAE से मिली, ना अमेरिका से कोई कुछ। क्यों घबरा रही है ये हुकूमत मुश्किल फ़ैसले लेने में, या क्यों आप समझते हैं कि ये हुकूमत मफलूज नज़र आ रही है? तैयारी तो बड़ी थी, दावे भी बड़े थे। अपने सियासी मुफादात को देख रहे हैं, ये सोच रहे हैं कि अगर पेट्रोल की कीमतें बढ़ाएंगे, पेट्रोल और डीजल की, तो उसका सियासी तौर पे नुकसान होगा। इन्होंने खुद एतराफ़ भी किया है इस बात का कि हमें मालूम है कि इससे बढ़ाना ज़रूरी है इस वक्त मईशत के लिए, लेकिन ये कि हमें इसका सियासी नुकसान होगा। एक तो ये चाह रहे हैं कि ओनरशिप जो है वो इस्टेब्लिशमेंट मिले, जो इन्होंने कहा है कि वो डिफेंस की जो काउंसिल है बनी हुई कमेटी, वो फैसला करे, यानी जिम्मेदारी सारी नून लीग नहीं लेना चाह रही, वो चाह रही है पीपल्स पार्टी और दूसरी जमातें और जो इस्टेब्लिशमेंट के लोग हैं वो भी शरीक हो, ताकि सारा सियासी मलबा इन पे ना पड़े। तो इन्हें पहले सोचना चाहिए था, क्यों उन्होंने ऐसे वक्त पे हुकूमत गिराई। ये सारा इल्ज़ाम दूसरी पार्टी पर डालकर बरी ज़िम्मा तो नहीं हो सकते। और अब ये है कि ये गारंटी मांग रहे हैं इस्टेब्लिशमेंट से कि आप इमरान खान को कंट्रोल करें, सख्ती करें, उसके धरने शरने पे हमें गारंटी दें कि इलेक्शन जो है अगले साल होंगे, फिर हम बड़े फैसले लेंगे। अब ये बातचीत हो रही है। दूसरी तरफ ये है कि कोई टेक्नोक्रेट्स हुकूमत की बनने की बातें हो रही हैं, हफीज़ शेख से बातचीत हो रही है, हुमायूं अख्तर का नाम आ रहा है कि अगर ये फैसले नहीं करते तो ये तो मुल्क बिल्कुल दिवालिया हो जाएगा 1 महीने तक। तो फिर क्या इसमें कोई टेक्नोक्रेट हुकूमत बनाई जाए, मोइन कुरैशी टाइप हुकूमत बनाई जाए कोई 5-6 महीने के लिए? मुझे नहीं लगता कि इमरान खान इस पर राजी होंगे। इमरान खान को तो हवा अपनी फेवर में लग रही है, उनके हक में एक लहर चली हुई है, वो इससे फ़ायदा उठाना चाहते हैं।
یہ لوگ اس سے اس وقت چاہتے ہیں کہ الیکشن نہ ہو، کیونکہ اگر الیکشن ہوئے تو یہ بری طرح ہار جائیں گے. ان کا مفاد یہ ہے کہ بات جو ہے ستمبر 2023 تک جائے اور اسٹیبلشمنٹ انہیں گارنٹی دے کہ اس وقت تک کے لیے ہم آپ کو حکومت کرنے کو آپ کو سپورٹ کریں گے. تو اس معاملے پہ بات چیت ہو رہی ہے. اگر یہ اگلے 48-72 گھنٹوں میں نہیں ہوا تو پھر ہمیں کچھ لگتا ہے کہ بڑا دیکھنا پڑے گا ملک میں کہ کوئی بڑا قدم اٹھایا گیا. ٹھیک عدنان صاحب. شبیر صاحب اگری کयो था عدنان صاحब जे तज़िये खां हू सम्झनि था त तमामु अहम आहिनि 24 घंटे एग्री कयां थो. अदनान साहब जो तज़ियो सुठो तज़ियो आहे. त असल ॻाल्हि आहे त हींअर जेका ही वेठा आहिनि जेके अॻे सिलेक्टेड गवर्नमेंट जेका हाणे चवनि था इम्पोर्टेड आहे, त आवाम केॾां वञे. आवाम जेका न उहा इम्पोर्टेड ऐं सिलेक्टेड जे विच मां आवाम फासी वई आहे. त अदनान साहब जो तज़ियो सुठो आहे. ज़ाहिर हिन जा क़ौमी मुफ़ादात ही नथा सोचनि. ही हिन जा पंहिंजा मुफ़ाद आहिनि ऐं हिन जे करे ही वेठा आहिनि. जंहिंजे करे हाणे महीनो थियो. ज़ाहिर महीने मां हेॾी का असीं बि चाहियूं था ज़ाहिर महीनो त घटि ई आहे. बहरहाल अॻे बि असांखे उमेदु न आहे. छाकाणि त हींअर जेका ही इत्तेहादी आहिनि अॻे ही सभु हुकूमत करे चुका आहिनि. पीपल्स पार्टी बि तव्हांखे ख़बर आहे पहिरीं चकर त कोन आई. पहिरें भेरे त पीपल्स पार्टी अॻे बि वफ़ाक़ जी गवर्नमेंट हुकूमत हिननि हलाई आहे. सूबे में त ख़ैर हलाइनि पिया. अहिड़े नमूने सां PMLN आहे, मौलाना फज़लुर रहमान साहब जेका JU आहे, ॿिया जेका हिननि MQ आहे, ॿिया जेका इत्तेहादी आहिनि, सभु पंहिंजे पंहिंजे सूबनि मां ऐं वफ़ाक़ मां ई हुकूमत करे आया आहिनि. त हिन जी प्रोग्रेस तव्हां पाण ॾिसो न. मां छा चवां, असल ॻाल्हि इहा आवाम जो बि थोरो ॾोह आहे न. ही पाण खे ही अवेयरनेस हुजणु घुरिजे त अहिड़े माण्हुनि खे तव्हां सिलेक्ट कयो, इलेक्ट कयो जेका माण्हू अहल हुजनि, जेका पार्टी अहल हुजे, कुझु कमु करे ॾेखारे. त हाणे पाकिस्तान जवाबु सभिनी खे ई आज़माए चुकियो आहे. सभई को रोटी कपिड़ा मकान जे नारे ते आवाम खे हुननि गॾु कयो. त कंहिंखे रोटी मानी मिली. तव्हां ॾिसो न सभु माण्हू ग़रीब परेशान थिया आहिनि. को ॻाल्हि करे थी अपना वोट अपनों के लिए दिए जलाए रखना है, अपना वोट अपनों माने ही तासुब जी ॻाल्हि कनि पिया. कोई चवे थो वोट खे इज़त ॾियो, वोटर खे इज़त न ॾियो. हुन वोटर खे इज़त न ॾियो जेको वोटर तव्हांजे लाइ विड़े पियो, तव्हांजे लाइ तव्हांखे वोट ॾिए थो, तव्हांखे असेंबली में पहुचाए थो पंहिंजे मसाइल हल करण जे लाइ. तव्हां हुननि खे वोटर खे इज़त न ॾियो, वोट खे इज़त ॾियो. तव्हां हिन जे करे तव्हां हुन वोट जे करे तव्हां असेंबली में तव्हां पहुचो था. को तब्दीली जी ॻाल्हि करे त तब्दीली तव्हां हाल ॾिठो आहे. तब्दीली जे करे आवाम केॾां वञे. आवाम पर हू दावा कनि था त अवाम असां सां गॾु आहे, मक़बूलियत वधी आहे. हाणे आवाम खे सोचणु घुरिजे न मक़बूलियत. हिन जे करे आवाम जो तक़दीर जो फ़ैसिलो 5 साल जे लाइ आवाम पाण करे थी न. अगरि आवाम इहे ॾिसे त ही साम्हूं कैंडिडेट केरु आहे, पार्टी सुठी का पार्टी अहिड़ी आहे त हुनखे वोट ॾे. सुठी पार्टी ॾे. मां त सम्झां थो, मूंखे त कोन थी लॻे. पाकिस्तान खे 70-75 साल थिया आहिनि. हाणे असांखे मां त इहो चवंदो तव्हांजी पार्टी तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां हाणे तव्हां पाक सरज़मीन पार्टी खे आवाम खे मां चवां थो हिकु भेरे तव्हां मुस्तफ़ा कमाल खे तव्हां मौक़ो ॾियो. इंशाल्लाह तव्हांखे आगाज़ तव्हां करे चुका आहियो कैंपेन जो. हाणे ईंदड़ ॾींहंनि में असांखे फर्दर तव्हांजी जेका मुहिम आहे उहा तेज़ थींदे नज़र ईंदी. इहो ॿुधायो पिया. ठीकु. पर शबीर साहब हाणे इहो ॿुधाइजो त तव्हांखे हालतूं वेंदे कारे नज़र पिया अचनि. अवां बि ॾिसो पिया त फौरी इलेक्शन थियण वञनि पिया या जेका ॻाल्हि लाल साहब कई त ॾुखिया फ़ैसिला थींदा. ही कोशिशि कंदा त प्रोलॉन्ग कनि. मां सम्झां थो हाणे पाकिस्तान जेका अदारा आहिनि जेकी पाकिस्तान खे हलाइनि पिया, हुनजी इहा ज़िमेदारी आहे, हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी हिकिड़ी रियासत आहे. तव्हां ॾिसो त हिकिड़ी रियासत तव्हांजी बुॾे पई त तव्हां छो इंतज़ारु था कयो. त असांजो जेको बेड़ो आहे या जेको असांजी जेका कश्ती आहे उहा बुॾे पई, तव्हां इंतज़ारु न कयो. हुन खां पहिरीं तव्हां फ़ैसिलो कयो न. त पाकिस्तान जा रियासत जा उहे अदारा जेका पाकिस्तान खे हलाइनि पिया आहिनि हुननि खे इहो सोचणु घुरिजे. हाणे तव्हां ॾिसो था ही जेको जमहूरी निज़ाम तक़रीबन मां सम्झां थो जमहूरियत खां त फ़ाइदो कोन थियो न पाकिस्तान खे. असां इहो बि कोन था चाहियूं त हिते मार्शल अचे. पर अहिड़ो सिस्टम घटि में घटि आणणु घुरिजे. न्यूट्रल थी चुका आहिनि शबीर साहब. अवां वरी इहा ॻाल्हि था कयो मुंहिंजे प्रोग्राम में त हू त ॾिसो न मां सच ॻाल्हि सियासत में न आणियो. असीं न्यूट्रल आहियूं. अॼु परवेज़ इलाही साहब मशवरा बि मां कॾहिं चवां थो हू इन्वॉल्व आहिनि. पर हुननि खे सोचणु घुरिजे. ज़ाहिर हू पाकिस्तान सरहद ते हू विढ़नि था न. पाकिस्तान जी सरहद ते दुश्मननि त हू विढ़नि था न. पाकिस्तान असां त राति जो सुम्हंदा आहियूं निंड सां आराम सां. शहीद हुनजी फैमिली हू थियनि था. त हुनजी हिकिड़ी कुर्बानी हिकिड़ो जो रोल आहे. पर ज़ाहिर आहे पाकिस्तान जेको बदहाली जो शिकार थिए पियो. पाकिस्तान अलाह जो शुक्र आहे पाकिस्तान बहितरीनु सरज़मीन आहे. हर नेमत सां अलाह नवाज़ियो आहे पाकिस्तान खे. पर ही हुक्मरान जी ग़लति पॉलिसी जे करे पाकिस्तान हिन नेज ते पहुतो आहे. तव्हां ॾिसो पाकिस्तान खां 25 साल खां पोइ बांग्लादेश आज़ादु थियो. अॼु तव्हां बांग्लादेश जी तव्हां मुइशियत खे ॾिसो. उहा सॼे दुनिया में एक्सपोर्ट करे पई टेक्सटाइल. हाणे पाकिस्तान जेका ही कराची खे तव्हां ॾिसो. कराची में तक़रीबन 25-26 हज़ार टेक्सटाइल मिलियूं आहिनि नंढियूं वॾियूं. हू हुन मां तक़रीबन 50% जेको आहे न हू ॿाहिरि एक्सपोर्ट कनि पियूं.
पर ही बदहाली पोइ बि तव्हां ॾिसो त हिन जे बिल्कुलु, पर करे हू त ॿियूं पार्टी सम्झनि पियूं त ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ MQM बि चयो आहे हिक ॿिए खे मुस्लिम इल्ज़ाम लीग ठहिराईंदा नून न, पर ढके हू लफ़्ज़नि में सर्किट ॼाणाए हू पई चवंदा त इलेक्शन हल आहे हिन मसइलनि जो न अवां हू सम्झो चवनि पिया था त हू इलेक्शन सां सर्किट मसइला थी इलेक्शन त वेंदा। अॻे थी विया न इलेक्शन 2018 में थियो न तव्हां ॾिसो न साढा 4 साल तक़रीबन त 4.5 साल तक़रीबन 4 साल तक़रीबन 3 साल 8 महीना हिननि 44 मंथ्स हिननि हुकूमत कई आहे ठीक। पर हिन जी तव्हां ॾिसो न जेका हिननि जे वादा कया मां डिटेल हाणे कोन थो ॿुधाइनि चाहियां त चवंदा हम कुछ कोल तोड़ देंगे हम 1 करोड़ नौकरियां दे देंगे 50 लाख घर बना देंगे हुन खां पोइ हिननि छा कयो हिननि इहे छो कयो त पोइ सेखारनि था त बाबा तव्हां मुर्गियूं जेका पालियो हू बेदा ॾींदी बेदा तव्हां विकिणो पोइ मेंह पालो तव्हां हू खीर ॾींदी ही तव्हां छा था कयो ठीक शबीर साहब मुंहिंजो पॉइंट अची वियो त इलेक्शन अवां न पिया सम्झो त जेके समूरा मसइला आहिनि इलेक्शन बि हुनजो हल कोन कढी सघंदा जेकॾहिं सीरियस न इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थी ऐं पब्लिक बहितर माण्हुनि खे सिलेक्ट करे त ऐं हुन में को इन्वॉल्वमेंट न हुजे त ठीकु थींदो ठीक पर बहरहाल अञा ताईं इहो फ़ैसिलो न थियो आहे उहो फ़ैसिलो जिन खे करिणो आहे उन्हनि ते ई तमामु अखियूं भी खुतल आहिनि। शाज़ी साहबा आप क्या कमेंट करेंगी लाल साहब शबीर साहब और अदनान साहब को आपने सुना और क्या फ़ैसला होने जा रहा है 2-3 दिन बड़े अहम बताए जा रहे हैं क्या फ़ैसले होने जा रहे हैं? जी शाज़ी साहब आप मुझे सुन रही हैं? शाज़ी साहब मेरी आवाज़ आ रही है आपको? नाज़रीन शायद राब्तो असांजो मुनक़ति थी वियो आहे कोशिशि कंदासीं त शाज़ी साहब सां वरी राब्तो कयूं त जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असीं मौक़िफ़ वठी सघूं। लाल साहब भी हलंदासीं। शाज़ी साहब आप मुझे सुन रही हैं? जी प्लीज आप बताएं। जी मुझे ये बताइएगा कि मैंने कहा कि सब इंतज़ार कर रहे हैं कि जो आजकल जो मशावरत शुरू हुई है फिर से प्राइम मिनिस्टर और इत्तेहादी पार्टीज़ के सरबराहान के दरमियान तो बड़े उम्मीदें भी लगाई जा रही हैं इंतज़ार भी हो रहा है कि क्या आखिर फ़ैसला होने जा रहा है। आप लोग मुश्किल फ़ैसले करने में क्यों ये हुकूमत घबरा रही है क्या ऐसी मजबूरियाँ हैं? जी जाहिर है जब इतनी मुश्किल सूरत हाल होती है जितनी पाकिस्तान को इस वक्त दरपेश है तो थोड़ा टाइम तो लगता है फैसले करने में सही। मगर जहाँ पाकिस्तान पीपल्स पार्टी खड़ी हो तो इंशाल्लाह ताला जुर्रतमंदाना फैसले ही होपफुली जल्द सामने आएंगे। हम तो उम्मीद है जाहिर सी बात है जिस बुनियाद पे जिस वजह से सारी जमातें इकट्ठी हुई हैं उनका जो बुनियादी मकसद है पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो मौक़िफ़ है कि हम इंतखाबी इस्लाहात करवा के उसके बाद इलेक्शन में तो वो MQM पाकिस्तान कहती है कि 1 हफ्ते में रिफॉर्म्स हो सकते हैं कोई बड़ा मसला नहीं है 1 हफ्ते में रिफॉर्म्स करवाएं। वो भी समझते हैं कि अगर ये सूरत हाल को ना कंट्रोल किया गया फौरी इलेक्शंस फ्रेश मैंडेट नहीं लिया गया देर हो गई तो बड़ी बदनसीबी होगी। ये वही है पाकिस्तान पीपल्स पार्टी का जो है ना मुतालबा यही है अगर जल्दी इंतखाबी इस्लाहात हो जाती है तो पाकिस्तान पीपल्स पार्टी तो हर वक्त तैयार है इलेक्शन में जाने के लिए। हम कभी इलेक्शन से पीछे ना हटे हैं ना हटेंगे। हम तो वो जमात है जिनकी रूट्स हैं हम के अंदर हमें क्या एतराज हो सकता है हम तो हर वक्त तैयार है। लेकिन एक तासुर तो जन्म ले चुका है। जब लॉन्ग मार्च हो रहा था उस वक्त भी चेयरमैन साहब का यही मुतालबा था इसी पे पाकिस्तान पीपल्स पार्टी ये तो आप कह रहे हैं ना जब इससे हुकूमत छीनी गई है सही कि इलेक्शन का उस वक्त मुतालबा कर रहे हैं वरना पाकिस्तान पीपल्स पार्टी वो जमाती जो लिए है कि इस मुल्क को इलेक्शंस की जरूरत है। अब भी हम अपने उस मौक़िफ़ पे कायम हैं कि इस इंतखाबी इस्लाहात हो जाएं इस बुनियाद पे जमातें भी इनके साथ नून लीग के साथ इत्तेहादी हैं तो इंतखाबी इस्लाहात हो जाए हम तो हर वक्त तैयार हैं इलेक्शंस में जाने के लिए। जाहिर है इस मुल्क में जमहूरियत को आगे बढ़ाने के लिए पाकिस्तान पीपल्स पार्टी कभी अपनी कमजोर मौक़िफ़ ना रखा है ना रखेगी। ठीक सही कह रही हैं शाज़ी साहब आपने बताया सारी जो वाक़यात हुए। अब ये बताइएगा कि ये जो एक तासुर जन्म ले चुका है वो ये कहा जा रहा है कि कोई डेडलॉक मौजूद है कोई एक पार्टी आप में से फौरी इंतखाबात का जिक्र करती है कोई एक पार्टी कहती है कि हमें टाइम लगेगा कुछ तो डेडलॉक कहाँ पर है या नहीं उस पर भी बताएं। और ये भी जो साथ साथ आपसे जिक्र हुआ कि एक और इल्ज़ाम भी आप लोगों पर लग रहा है कि जो इस वक्त सबसे ज़्यादा इत्तेहादी पार्टीज़ में जो सेफ पोजीशन में वो पाकिस्तान पीपल्स पार्टी है इसलिए आप लोग नहीं चाहते कि फौरी इलेक्शन में जाएं क्योंकि आप बड़ी सेफ पोजीशन एंजॉय कर रहे हैं इस वक्त। शाज़ी साहबा शाज़ी साहबा मेरा सवाल जी आप मेरा सवाल आपने सुना? प्लीज आप बताएं।
मैंने कहा कि एक तासुर जन्म ले रहा है, ये तनकीद हो रही है आप पर कि आप लोग इसलिए फौरी इंतखाबात में नहीं जाना चाहते क्योंकि पाकिस्तान पीपल्स पार्टी एक बड़ी सेफ पोजीशन एंजॉय कर रही है इस वक्त। मैं आपसे ये कह रही हूँ कि हम तो हर वक्त इलेक्शन में जाने के लिए तैयार हैं। हम तो खुद इलेक्शन का नारा, लेकिन जरदारी साहब तो कह रहे हैं कि हम फौरी इलेक्शन नहीं चाहते, हम इलेक्शन में नहीं जाना चाहते, मगर हम उस लेजिस्लेशन के तहत इलेक्शन में नहीं जाना चाहते जो पीटीआई ने किया है। हम तो चाहते हैं कि इंतखाबी इस्लाहात हो ताकि वोट अवाम के पास आए। हम हर वक्त तैयार हैं, हम पे ये इल्जाम लग ही कैसे सकता है। ठीक, तो फिर अभी जो ये फैसले होने जा रहे हैं उसमें ये फैसला सामने आ जाएगा, कोई वाज़ेह कोई बात सामने आ सकती है इलेक्शंस के हवाले से, रिफॉर्म्स के हवाले से या मुश्किल फैसलों के हवाले से? रिफॉर्म्स हो जाती हैं, वो आज होती हैं, वो हफ्ते बाद होती हैं, वो 3 महीने बाद होती हैं। ठीक, हम उनको जाहिर सी बात है एक मजबूत बुनियादों के साथ ही इलेक्शंस में जाएंगे, क्योंकि जो पीटीआई ने गंद घोला और जिस तरह से ये बाहर निकले हुए हैं, तो इनके टर्म्स एंड कंडीशंस के तहत तो इलेक्शंस नहीं होने। इलेक्शंस तो जो असल वोट की ताकत अवाम के हाथ में आएगी तभी इलेक्शन होंगे। तो आपकी इत्तेहादी जमात ये कहती है कि एक हफ्ते में हो सकती है वो चीज़, आप एग्री करेंगी? आपकी पार्टी एग्री करती है कि एक हफ्ते में जो जिस किस्म के आप इस्लाहात चाहते हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी जैसे चाहती है वो हो जाएंगे? मैं आपसे अर्ज कर रही हूँ ना कि जाहिर सी बात है वो जब इस्लाहात हो जाएंगी, सारी जमातें बैठेंगी, सारी जमातें मुत्तफिक हो जाएंगी, जिन इस्लाहात के तहत इलेक्शन हो जाएंगे। ठीक, लाल साहब छा कॉमेंट कंदो वो ॼाणाइनि पिया त जेको अव्हां जो निज़ाम ठहियल हो जंहिं हवाले सां अवां बि तनक़ीद कंदा आया, हमेशह रिफॉर्म्स जी ॻाल्हि कंदा आया त रिफॉर्म्स थियणु घुरिजनि, हू ॼाणाइनि पिया त रिफॉर्म्स थियणु ॾियो, अञा असांखे वक़्तु ई केतिरो थियो आहे, इन खां पोइ इलेक्शंस बि थींदा। नाजिया देखें, जो अदनान साहब ने बात की है ना वो बहुत ही अहमियत की हामिल है कि मौजूदा हुकूमत चाहती है कि अब जो फैसले हों वो नेशनल सिक्योरिटी कमेटी के मीटिंग में किए जाएं। इसका मकसद ये है कि पेट्रोल प्राइस अगर बढ़ानी है तो ये फैसला भी हमारे सिक्योरिटी इदारों के सर पे जो है लगाया जाए और ये इम्प्रेशन दिया जाए कि ये सिक्योरिटी इदारे कर रहे हैं, हम नहीं कर रहे हैं। ये अप्रोच बहुत खतरनाक है और इसको हर सतह पे इसको रेजिस्ट किया जाएगा। जहां तक आपने फैसलों की बात की है, देखें फैसले ये कर नहीं पा रहे हैं क्योंकि इनके पास इख्तियार नहीं है, इनके पास एक चीफ एग्जीक्यूटिव नहीं है। ये कहने के तो ये प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ जो हैं वो प्राइम मिनिस्टर हैं, लेकिन उसकी जो लगाम है वो जरदारी साहब के हाथ में है, तो ये फैसले नहीं कर सकते। इस्लाहात की ये बात तो कर रहे हैं जरदारी साहब, लेकिन इस्लाहात सिर्फ इसलिए बात कर रहे हैं, इस्लाहात इन्होंने 30 साल में नहीं की, अब इनको कौन सी इस्लाहात करनी है? इस्लाहात की बात इसलिए कर रहे हैं ताकि इलेक्शंस को डिले कर दिया जाए। इस्लाहात अगर ये करना चाहें तो इनके लिए 15 मिनट में, ये वो सियासी पार्टियां हैं जो 15 मिनट में कानून पास कर लेती हैं, तो इनको तो इनके पास प्रपोजल पड़े हुए जो इनको करना है वो कर लें, लेकिन इनको ये इस्लाहात करने नहीं है। ये इस्लाहात की आड़ में इलेक्शंस को डिले करना चाहते हैं। पाकिस्तान पीएसपी जो है ये एमक्यूएम का जो ऑफशूट है, ये कल इनका कोई प्रोग्राम था, इसमें मुस्तफा कमाल साहब खिताब कर रहे थे, तो वो बार बार जो है खुद को सेल करने की कोशिश कर रहे थे एस्टेब्लिशमेंट की तरफ। अब ये खामखा अपनी तवानाई जाया कर रहे हैं, इनको चाहिए कि अब उसको छोड़ के ये अवाम की तरफ देखें, और अवाम जो है अब जाग गए हैं और फैसले अवामी होंगे, और जब तक इलेक्शंस नहीं होंगे तो ये मुल्क क्राइसिस से नहीं निकल सकता, ये आप लिख लें। ठीक है, और वो जो मशवरे आपने शबीर साहब से हम इसका जवाब लेंगे जो आपने बात की, लेकिन आज कुछ मशवरे आए हैं चौधरी परवेज़ इलाही साहब की जानिब से, वो आपने ज़रूर सुने होंगे, जिसमें वो मशवरा दे रहे हैं कि इस्टेब्लिशमेंट की तरफ ना जाए पाकिस्तान तहरीक इंसाफ। ये भी कह रहे हैं कि उनके बजाय आप लोग अपने सियासी मुखालफिन को हिट करें, और न्यूट्रलिटी की उन्होंने बात की है कि इससे ज़्यादा क्या न्यूट्रलिटी होगी कि अदम एतमाद कामयाब हो गई, उस पर क्या कमेंट करेंगे, क्या कहना चाहेंगे, क्यों वो आपको मशवरे दे रहे हैं? पाकिस्तान तहरीक इंसाफ आइन और कानून में यकीन रखती है, अपने इदारों का बेहद एहतराम करती है। वो आइन के सोच ही नहीं सकती पीटीआई कि किसी इदारे पे कोई हमला करे। यकीनी तौर पे पाकिस्तान तहरीक इंसाफ ये हक बजानिब है कि जब ये साजिश हुई, जो अमरीकी खत आया जिसके तहत इनको एक बैरूनी साजिश के तहत इंस्टॉल किया गया, जो रोक सकते थे उनको ये रोकना चाहिए था।
اب جو ہو گیا ہے وہ ہو گیا ہے، لیکن اب بھی جو ہے بچا سکتے ہیں اس ملک کو بہت نقصان سے. اس کے لیے ہم چاہتے ہیں کہ ہر کوئی اپنا کردار ادا کرے اور الیکشن کی ڈیٹ اناؤنس ہو اور یہ قوم آگے بڑھے. ٹھیک ٹھیک لال صاحب، عدنان صاحب کی طرف جاتے ہیں. عدنان صاحب، آپ کو میری آواز آ رہی ہے؟ مجھے سن رہے ہیں عدنان صاحب؟ جی عدنان صاحب، عدنان صاحب، لال صاحب کو آپ نے سنا، اور اس کے علاوہ آج کچھ مشورے بھی دیے گئے، اس پر بھی کامنٹ کیجئے گا کہ یہ کیا ہو رہا ہے. آنے والے کچھ دنوں سے ہم دیکھ رہے ہیں کہ جو باتیں اب ڈھکی چھپی تھیں وہ ڈھکی چھپی نہیں رہیں، بڑے واضح الفاظ میں بتایا جا رہا ہے پاکستان تحریک انصاف کے جلسوں میں، اور اس پر ان کے جو اتحادی رہے ہیں وہ بڑے مشورے بھی دے رہے ہیں ان کو. جی، کاف لیگ جو ہے چودھری پرویز الہی، ان کے خاندان کے تو پرانے اسٹیبلشمنٹ سے تعلقات ہیں. جنرل ضیاء الحق ہوں، ایوب خان ہوں، مشرف ہوں، یہ تو ہمیشہ فوجی حکومت کے ساتھ رہتے ہیں اور وہ اس بات کو چھپاتے بھی نہیں. وہ تو مطلب ہے بالکل کھل کر اس بات کا اعتراف کرتے ہیں. تو اس لیے ان کا یہ مشورہ دینا عین ان کی پالیسی کے مطابق ہے. بات یہ ہے گیم پلٹ گئی ہے، اتحادیوں میں پھوٹ پڑ گئی ہے. شہباز شریف کی حکومت اب مجھے نہیں لگتا زیادہ عرصے چلے گی، کیونکہ وہ یہ بوجھ اٹھانا نہیں چاہ رہے ہیں. نواز شریف اور ان کی پارٹی نہیں سمجھ رہی کہ اگر ہم نے یہ مہنگائی جو ہوگی، پیٹرول کی قیمتیں اور ڈیزل کی قیمتیں بڑھا کر اس کا ملبہ ہم اٹھائیں، یا تو پھر وہ درآمدات کٹ کریں. $10 ارب کی تقریباً درآمدات کٹ ہو سکتی ہیں، اس سے تاجر برادری پنجاب کی ہٹ ہوگی، وہ بھی ان کی کانسٹیچوئنسی ہے، اس کو بھی وہ نہیں ہٹ کرنا چاہتے، تو وہ پھنس گئے ہیں. اب آپ نے دیکھا کہ ایم کیو ایم جو ہے وہ آپ کو معلوم ہے اس کے کنیکشن کیا ہیں. جب وہ یہ کہہ رہی ہے کہ الیکشن فوری ہوں تو اس کا مطلب ہے کہ آواز کہاں سے آ رہی ہے یہ آپ اور ہم سب جانتے ہیں. تو اب یہ ڈر رہے ہیں نئے الیکشن میں جانے سے، اور ان کی حکومت مجھے نہیں لگتا ہے کہ زیادہ چلے گی. اب کوئی شاید نیا وزیر اعظم بنانا پڑے گا جو پیپلز پارٹی اور سب لوگوں کے لیے قابل قبول ہو، اور یہ کہہ سکیں جی کہ دیکھیں ہم نے تو نہیں کیا، ابھی تو نون لیگ کا وزیر اعظم ہے، جو بھی کام کریں گے ملبہ اس پہ پڑے گا. تو یہ کسی چھوٹی پارٹی کو یا کسی اور شخص کو آگے لانا چاہتے ہیں تاکہ اس سے کوئی کام کرا لیں اور اپنی ذمہ داری سے بچ جائیں، اور کہیں جی کہ جیسے پیپلز پارٹی والے کہہ رہے ہیں یہ تو ہماری حکومت ہی نہیں ہے، اس طرح پھر نون لیگ بھی کہے گی کہ یہ ہماری حکومت نہیں ہے. تو یہ معاملہ جو ہے خراب ہو گیا. پھر وہ لوگ جو بہت زیادہ سپورٹ کر رہے تھے ایک مقتدر ادارے اسٹیبلشمنٹ کے ہیڈ کو، اب وہ اس پہ کرٹیسائز کرنا شروع ہو گئے. جو ان لوگوں نے اب وہ یہ چاہتے ہیں کہ الیکشن فوری طور پہ نہ ہو. ایسے جو میڈیا میں لوگ ہیں، جو لابسٹ ہیں، جن کی جو پہلے بہت سپورٹ کر رہے تھے اسٹیبلشمنٹ کو، اب انہوں نے اپنی بندوقوں کا رخ جو ہے وہ اسٹیبلشمنٹ کی طرف کر لیا ہے. وہ سمجھتے ہیں کہ اسٹیبلشمنٹ جو ہے وہ عوامی پریشر میں آ گئی ہے اور نئے الیکشن کی طرف جانا چاہتی ہے، جو وہ نہیں چاہتے ہیں. کیونکہ اس وقت ویو جو ہے عمران خان کے حق میں ہے، وہ سمجھتے ہیں کہ اگر اب الیکشن ہوئے تو ان کو زیادہ فائدہ ہو جائے گا. تو اس وقت ملک جو ہے وہ بہت جوڑ توڑ سے گزر رہا ہے. کچھ آنے والے دنوں میں اس ہفتے کے اینڈ تک پتہ چلے گا کہ اونٹ کس کربٹ بیٹھتا ہے. نون لیگ صرف اس شرط پہ حکومت جاری رکھنا چاہتی ہے کہ اگر اسٹیبلشمنٹ عمران خان کو بہت سختی سے پیش آئے اور ان کو کنٹین کرے اور ان کو کنٹرول کرے اور ان کو ستمبر 2023 تک حکومت کرنے کے لیے کھلی چھوٹ دے اور مکمل سپورٹ ان کو دے. اور اسی لیے اب نواز شریف کے پاس کچھ لوگ بھیجے جا رہے ہیں جو ان سے بات چیت کریں گے اور پھر یہ معاملہ جو ہے طے ہوگا. ٹھیک عدنان صاحب. عدنان صاحب کے حکومت न पई नज़र अचे त वधीक रहंदी, ऐं कुझु मैसेजिस बि ज़िक्र कनि पिया, सिग्नल्स बि ज़िक्र कनि पिया. लाल साहब अव्हां खे मशवरो ॾिनो, कुझु हुननि खे माण्हू मशवरो ॾियनि पिया, उहे अव्हां खे मशवरो ॾियनि पिया, त फ़िलहालु पंहिंजो नैरेटिव सेल करण जी फ़ाइदो कोन थींदव. लाल साहब मुंहिंजो ज़ाती दोस्त आहे, इतफ़ाक़ जी ॻाल्हि, अॼु मुंहिंजी ॻाल्हि बि थी हुई फ़ोन ते. अच्छा. पर जेका लाल साहब ॻाल्हि करे थो कि मुस्तफ़ा कमाल पंहिंजे पाण खे सेल न कनि एस्टेब्लिशमेंट, मुस्तफ़ा कमाल पंहिंजे पाण खे सेल कोन थो करे. मुस्तफ़ा कमाल जी जेका उहा मां सम्झां थो माण्हू आवाम खे ख़बर आहे मुस्तफ़ा कमाल जी कहिड़े किरदार जो माण्हू आहे ऐं सभु सम्झनि था. ऐं तव्हां जेका ॻाल्हि कयो था उहा ॻाल्हि मुनासिब कोन आहे. मुस्तफ़ा कमाल बिल्कुलु सच ॻाल्हि करे थो. मुस्तफ़ा कमाल आवाम खे ॿुधाए थो जंहिं माण्हुनि तव्हांखे तब्दीली जो नारो ॾेई तव्हांखे आवाम खे पाकिस्तान जी आवाम खे धोखो ॾिनो आहे, हुनजो आईनो शीशो ॾेखारे थो आवाम खे. बसि मुस्तफ़ा कमाल जो ॾोह इहो आहे. मुस्तफ़ा कमाल इहा ॻाल्हियुनि जी ज़रूरत कई आहे. तव्हां जे आवाम जेके कंहिं उमेद सां वोट ॾिना तब्दीली जे नारे जे हवाले सां, माण्हू बदहाली जा शिकार हुआ न. माण्हू खे हिकिड़ी उमेद, आवाम खे उमेद हुई वोटर खे, यार शायदि थी सघे थो ख़ान साहिबु ईंदो तब्दीली आणींदो हिन मुल्क मां. पर तब्दीली मां हाणे डिटेल छा ॻाल्हि कयां, मां अॻे करे चुको आहियां ऐं टाइम बि थोरो घटि आहे. बहरहाल इहो आईनो शीशो ॾेखारियो आहे आवाम खे. मुस्तफ़ा कमाल पंहिंजे पाण खे सेल करण जी मुस्तफ़ा कमाल खे ज़रूरत कान्हे. उहो इहो शीशो ॾेखारियो आहे त इमरान ख़ान साहिबु जेको 3.5 साल पौणे 4 साल हुकूमत करे
अची टीवी ते वेही साबिक़ वज़ीर हाणे पंहिंजे पाण खे डिफेंड थो करे फराह गोगी जे हवाले सां ठीकु। जो मुस्तफ़ा कमाल त जी हाणे दुआ आहे। एक्सपेक्ट छा पिया कयो? ज़ाहिर आहे आईनो ॾेखारियो पिया अवाम खे, अवाम जी ख़िदमत कयो पिया, त अवाम इंशाअल्लाह। मां एक्सपेक्ट छा पिया कयो? इंशाअल्लाह ताला मां इहो तव्हां सां ॻाल्हि कयां थो हाणे अवाम ते डिपेंड करे थी। अवाम खे असां हर के पॉलिटिकल पार्टी जो हक़ आहे उहो अवाम मां वञे, पर तव्हां ॾिसो अवाम खे इहो ॾिसणो आहे त पुराणी पार्टियूं कहिड़ियूं आहिनि जेके नारा हणण जे करे, नारा लॻाइण जे करे, हुन अमल करण जे बदिरां उन्हनि छा कयो आहे। त हाणे नई असांजी पार्टी नई आहे पर असां सभु तजुर्बेकार आहियूं। तव्हां ॾिसो अवाम वोट ॾिए पाक सरज़मीन पार्टी खे ऐं इंशाअल्लाह ताला मां पहिरीं ॻाल्हि कई त पाक सरज़मीन पार्टी इंशाअल्लाह ताला कामयाब थी अवाम जा ई मसला हल कराईंदी आहे, बिल्कुलु कराईंदी। इन जे करे त मुस्तफ़ा कमाल लॻे कमु करे चुको आहे। ठीकु ऐं सम्झो पिया अवां त ॿिया डिलीवर न करे सघिया ऐं असांजो माज़ी में कमु थियल आहे त उन बुनियाद ते बिल्कुलु बिल्कुलु ऐं कमु कंदासीं इंशाअल्लाह ताला अवाम वोट ॾींदी। लाल साहब ही बि दावा कनि पिया, हू सम्झनि पिया त हिते डिलीवरेंस न थी, जेके वाइदा थिया उहे वाइदा ई रहिजी विया, ख़्वाब ॾेखारिया उहे ख़्वाब ई रहिजी विया। त ही सम्झनि पिया त हिननि जो बि हाणे स्पेस ठही सघे थो कराची जी सियासत में। गॾोगॾु MQM बि दावा कई आहे जेके असांजी 14 सीटूं असांजूं न थियूं, असांजूं हिन भेरे असां पंहिंजी 14 सीटूं वापसि कंदासीं ऐं माहौल हिते बि गरम आहे। उन हवाले सां छा चवंदो तव्हां? ॾिसो जेसिताईं PSP जो तालुक़ु आहे त मूं चयो त हू हिकिड़ो मुस्तक़िल नमूने सां हिकिड़ो इम्प्रेशन ॾियण जी कोशिशि करे थी त असीं एस्टेब्लिशमेंट जी जमायत आहियूं ऐं राति में जेको तक़रीर जो हवालो ॾिनो हू पंहिंजो बजाए जो पंहिंजी का ॻाल्हि करे त हू इदारनि जे तरफ़ां इमरान ख़ान ते न लाल साहब जी सॉरी मां इंटरप्ट कंदुमि, कॾहिं तासुर ॾिनो त असां एस्टेब्लिशमेंट जी पार्टी आहियूं, मतिलबु इहा ग़लति ॻाल्हि त तासुर जी ॻाल्हि इहा आहे त राति बजाए त तव्हां पंहिंजी ॻाल्हि कयो, तव्हांजो रुॻो अटैक इमरान ख़ान ते हो ऐं इदारनि जे हवाले सां हुयो। इहे जुमिला हुया त आपने जो आपको लिया है आपने उनकी ऐसी की तैसी कर दी, अहिड़े क़िस्म जा जुमिला हुया। सही ॻाल्हि कई त मुल्क जी देसी तेसी करे छॾी न। MQM आहे ऐं पीपुल्स पार्टी आहे, हुननि जेॾीमहिल हिकिड़ो मुआइदो कयो जेको सिंध दुश्मनी वटां हुयो, इन करे पीपुल्स पार्टी खे नुक़सानु थियो ऐं MQM जेको मुसलसल पीपुल्स पार्टी ते इल्ज़ाम हणंदी रही त असांखे जेको हक़ नथा मिलनि। पीपुल्स पार्टी आहे, पीपुल्स पार्टी को चवंदी रही त शहरों गोठों से लोग आके शहरों पे हुक्मरानी करते हैं। उन खां जॾहिं हुन एग्रीमेंट कयो त उन्हनि जो जेको टेम्पो आहे, हुननि जो जेको अवाम में जेको हिकिड़ो ठहियलु हुयो ग्राफ, उहो तमामु घणो किरी चुको आहे ऐं कराची में सिर्फ़ु हिकिड़ी वाहिद जेका सियासी पार्टी आहे उहो जेको पॉपुलर आहे उहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे। ऐं हाणे अॻे 14 हुयूं त हाणे 14 खां वधीक इंशाअल्लाह सीटूं खणी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ न सिर्फ़ु कराची मां पर पूरे सिंध मां सीटूं खणंदी ऐं कामयाब थींदी। ठीकु लाल साहब, हिते अवांखे रोकींदासीं छो कि प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए पियो ऐं इंशाअल्लाह ज़रूरु ईंदड़ ॾींहंनि में फॉलो अप रखंदासीं। सूरत-हाल साम्हूं आहे, अवां जी दावा बि असां वटि महफ़ूज़ थी वई आहे, अवाम जी यादाश्तुनि में महफ़ूज़ थी विया। जेके पैनल में गेस्ट मौजूदु आहिनि उन्हनि जी यादाश्तुनि में मां दावा कयो पिया त हिन भेरे 14 न पर उनखां मथे असीं सीटूं खणंदासीं, न रुॻो कराची समेत समूरी सिंधीअ मां ॻाल्हि कई। अदनान साहब जो तजुर्बो इते ई आहे, हू बि ॻाल्हि कनि पिया ही हुकूमत वेंदी नज़र अचे पई ऐं अवां बि उमेदूं ॾेखारियूं आहिनि। ॾिसूं त छा थिए थो ईंदड़ ॾींहं में। जीअं जीअं मामला अॻियां वधंदा त शयूं अनफोल्ड बि थींदियूं ऐं वधीक वाज़े बि थींदियूं। शाज़िया आबिद साहिबा बि कुझु देरि लाइ असांखे जॉइन कयो, उन्हनि जी बि वॾी महिरबानी। लाल साहब, अदनान आदिल साहब, शबीर काइम खानी साहब, अवां वक़्तु कढियो, मुंहिंजी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां हमेशह जीअं पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं नए महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।